लगे तो ॼण कुछ थियो ही ना है। कुटुंब कुठा थई निंदड़ कंजा ऐं मुंह में को घुंज पयो ही ना है। अवां जे आॾो लहूअ जी क़ीमत पितल जा ॿ-टे ख़सीस बिल्ला कंहिंजे उम्मीदुनि भरे चमन के हथन सां तीली ॾियण में छा आहे। जिए सिंध जिए पोरियत मज़ाहिमत। साथियों, दोस्तों, मुझियूं भेनरूं ऐं माहिरूं, अॼु पूरा 30 ॾींहं गुज़री चुका आहिनि ऐं पूरे मुस्तक़िल एक महीने खां पूरी सिंध सरापाए एहतजाज बणियल आहे। आउं ख़ास तौर ते नसीराबाद शहर जे बाशऊर अवाम के सुर्ख सलाम पेश करां थी। नसीराबाद के नौजवान के, नसीराबाद के सियासी समाजी शऊर के, हिताने कारोबारी तंजीमुन के, मुख्तलिफ इतिहादन के सुर्ख सलाम पेश करां थी, जेके मुस्तकिल एक महीने का अणथक एहतजाज जो हिस्सो बणियल आहिनि, जेके पंहिंजे एक सच्चे ऐं पोरियत दोस्त अगवान जे हिमायत में उनकी आज़ादी के लिए मुस्तकिल एहतजाज जो अणथक ऐं अणटुट हिस्सो बणियल आहिनि। असांखे फ़ख्र आहे कॉमरेड फौजिया ते, संदसि हिम्मत ते, संदसि बुर्दबारीअ ते, संदसि शऊर ते। असांखे फ़ख्र आहे कॉमरेड आबदा ते, अम्मा हीर ते ऐं तमाम नसीराबाद के बाशऊर शहरन ते। कॉमरेड सिंगार एक न सिर्फ एक पुरअमन सियासी अगवान आहे, पर वो एक हॾॾोखी इंसान दोस्त ऐं पोरियत दोस्त इंसान आहे। उनजो सबूत असांखे मुस्तकिल एक महीने का हलंदड़ इन एहतजाजन में शामिल मजदूरन, पोरियतन, ॿारड़न, बुढ़ड़न, औरतुन के इन इज्तमा मां असां ॾिसी सघूं था। यह बुनियादी तौर पर कॉमरेड सिंगार की पोखियल पोख ही है, जैसे नतीजे में अज सॼी सिंध साणस गड बीठल है। आउं यकीन ॾियारां थी कॉमरेड सिंगार के कुटुंब के त अज असीं सब सिंगार आहियूं। अज सॼी सिंध सिंगार बणियल है ऐं यकीन करो तो सॼी सिंध ओस ताईं तव्हां सां गॾु बीठल रहंदी जेसि ताईं असांजा मुतालबा मंजूर नथा थियनि। असांजो मुतालबो इहो ही आहे त कॉमरेड सिंगार के ज़ाहिर कयो वञे, उनके अदालतुन के ज़रिए ज़ाहिर कयो वञे। उनकी पुरअमन आज़ादी असां चाहियूं था। कॉमरेड सिंगार जहिड़ो पुरअमन सियासी अगवान जो ईअं खंभिजी वञण पंहिंजे पाण अंदर हिकिड़ी दहशतगर्दी आहे। बुनियादी तौर ते रियासतुन जे ई क़ाइम कयल अदालतुन ऐं कानूनन जी भनकड़ी आहे, जंहिंजे ख़िलाफ़ असीं अॼु सभु जमा थिया आहियूं ऐं हिकु महीने खां मुस्तकिल असां पंहिंजो पुरअमन एहतजाज रिकॉर्ड कराए रहिया आहियूं। ऐं हीउ एहतजाज ओस ताईं जारी और सारी रहंदो जेसि ताईं असांजो मुतालबो मंजूर नथो थिए ऐं कॉमरेड सिंगार के ज़ाहिर नथो कयो वञे। कॉमरेड सिंगार के आज़ाद रियासत तेरे ज़ाब्ते हम नहीं मानते, जब्र के ये ज़ाब्ते हम नहीं मानते। कॉमरेड सिंगार के जबरी गुमशुदगियों